टे पुट ॾे। अब्दुल कादिर हिन जी औलाद कान्हे, 4 पुट ॾे। आवाज अचे हिन जो पुट ई कोन्हे, हिन जी औलाद ई कान्हे, असां लिखी ई कान्हे, हिन जे नसीब में ई कान्हे। नसीब लिखण वारा असां, तकदीर लिखण वारा असां, औलाद ॾियण वारा असां, मखलूक असांजी। मूंखे 5 पुट ॾे, मूंखे 6 पुट ॾे, मूंखे 7 ॾे। छा प्रशाद आहे अल्लाह। अहिड़ा लाड उहो कंदो जेको ॾाढो प्यारो हूंदो। तूं असां कॾहिं कंदासीं, असांजी दिलि ई न मञी थी। 2 टे दफ़ा दुआऊं घुरंदासीं, न थींदो, पंहिंजा गुनाह यादि पवंदा। कहिड़ो मुंहुं खणी तंग कयासीं। हो त सही ॻाल्हि बि आहिनि। जंहिं महिल 7 जो लफ़्ज़ कढियऊं, आवाज़ आयो कुदरती त अंग बंदि कर, असां 7 ई पुट ॾिना। इहो फैज़ कंहिंजो आहे? बाबा मदीने जे साईं जो। हिन दुनिया में जेको फैज़ वंडजे थो मदीने जे साईं जो आहे। अल्लाह साईं जे दोस्तनि जे झोली में सरकार जो फैज़ आहे। रब करीम एॾो ॾिए थो। इहे फैज़ सचे करण ॾेखारण वारा मुर्शिद कामिल थींदा आहिनि। मशहूर वारे साईं जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां। हिकिड़ो आयो, चयईं साईं, उहो असांजो मशहूर हो, चए साईं मांखे धीअरूं आहिनि 6 बि थी ॼाई आहे, मुंहं जे दड़े भरिसां वेठा। हाणे साईं मांखे माण्हू मेणा था ॾियनि त वञी धीअरूं खपाए जाए, पुट कोन्हे। रोए पियो। मां तोड़े आयो, हा रोए पियो। पाण फरमायूं न चइबो आहे ईअं, धीउ पुट अलाह ॾींदो आहे। पर हाणे आयो जो साईं वटि, पैन पनो घुराए 4 नाला लिखी ॾिनऊं, अहमद, मोहम्मद, हामिद, महमूद ॾई। फरमाइसो वञी ॾेखारे 4 पुट थींदई। यार अहिड़ी दावा केरु कंदो? हा तूं असां कंदासीं? न बाबा, न ज़ारिया ज़ारिया न थियनि त ख़ुदा जी देन आहे, न करे त कंहिंजी हुजत आहे। 4 नाला लिखी वञी ॾेखार, हे 4 ई पुट थींदई। खणी वियो ॻोठ वारनि खे ॾेखारे पियो, 4 पुट थींदा। अखर बि साईं मशहूर वारे साईं जा। उन खां पोइ औलादूं बि 4 ई पुट। पोइ औलाद में थी 4 ई पुट थिया। छो मुंहिंजो थियो आहे? निस्बत खे रुगो कामिल कर। खणी निस्बत हलंदासीं अदा। हे त ॿी शइ खणी न हणंदे। हे जेको आयो आहे न, निस्बत में आयो, मदीने जे साईं जी मोहबत में आयो आहे। कम जी शइ त इहा आहे न। तो जो असांजो आका फरमाए थो त अल्लाह ॾियण वारो आहे, मां वंढण वारो आहियां। तॾहिं त रब करीम फरमायो, मुंहिंजा महबूब तूं हिते भी रहमत, हुते भी रहमत। हाणे हो दोज़ख में थो सड़े, सरकार था ॾिसनि, रड़ियूं थो करे, पंहिंजे आका खे सॾ थो करे, मदीने जे साईं खे सॾ थो करे। महबूब मां कीअं विसरी वियो मां? हेतिरी सारी उम्मत पंहिंजी कढी बिश्त वठी वई, मां हिते सड़ा थो पियो। पाण जेको आहे उहो हौज़ कौसर, आब कौसर खे उते रखंदा। फरमाइनि था उन महिल डुकंदुसि, अल्लाह खे सजदो करे रोईंदुसि त मुंहिंजो उम्मती सड़े थो। मां सां वाइदा कया थी। असां वाइदा कया हुई मुंहिंजा रब त हिकिड़ो उम्मती बि तुंहिंजो दोज़ख में हूंदो त मां तोखे, यानी तोखे उम्मत जे बारे में ॾुख न ॾींदुसि, तोखे राज़ी कंदुसि। हाणे मां राज़ी न आहियां, मुंहिंजो उम्मती सड़े थो। ओ इन अर्ज़ दुआ ते अलाह साईं फरमाईंदो त कढो मुंहिंजे महबूब जे उम्मती खे बेश्त पुॼाइजो त मुंहिंजो महबूब ख़ुशि थिए। वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। दोस्त दिलदारियूं ॾींदा आहिनि, ग़म में ॾुख में जंहिंजो प्यार हूंदो आहे दिलासा ॾींदा आहिनि।
अल्लाह जे पैगाम अचण में देर थी वई 4-5 महीना या 6 महीना जिब्राइल अलैहिस्सलाम पैगाम खणी न आयो कुरान ईंदो हो नाज़िल थींदो हो मदीने जो सुहिणो साईं सभ खे ॿुधाईंदो हो मुंहिंजे रब मां ॾे न्यापो मोकिलियो आहे मञण वारा मञंदा हा न मञण वारा न मञींदा हा उहे टोकूं कंदा हा हाणे जो वही न पियो अचे उन्हनि टोक करणु शुरू कई त रब छॾे ॾिनो अथसि अलाह छॾे ॾिनो अथसि हिकु तरह सां मञींदा ईंदा पर जेको हिन जो रब आहे उन छॾे ॾिनो अथसि सम्झे थो पियो त मदीने जे सुहिणे साईं जे कलब मुबारक ते केॾो ॾुख थियो हाणे फरमाए बि न पिया सघनि चई बि न पिया सघनि मर्ज़ी आहे मालिक जी मदीने जे साईं जहिड़ो अदब कंहिंखे आहे मदीने जे साईं जहिड़ो इश्क अलाह सां ॿिए कंहिंजो आहे चुप दिलि ते ॿार दुश्मन जूं टोकूं हाय हाय अलाह सही फरमायो त वद्दुहा ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम इन जी हिकिड़ी माना आशिक़नि इहा कई आहे वलैल इज़ा सजा तुंहिंजे कारण ज़ुल्फनि जो कसम जेके चेहरे मुबारक जे चौधारी ईअं कारण ककरनि वांगुरु ईअं बीठियूं थी जीअं राति हूंदी आहे ईअं बीठियूं थी इन्हनि जो कसम तुंहिंजे रब न तोखे छॾियो आहे न तोखे इन्हनि वांगुरु सम्झो अथई जीअं इहे बदबख़्त चवनि वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरदा अहिड़ा दिलासा कंहिंखे न मिलिया अहिड़ियूं तसलियूं कंहिंखे न मिलियूं अल्लाह तो फरमाइस मुंहिंजा महबूब जीअं पोइ तीअं तुंहिंजूं भलायूं शानूं वधंदो वेंदो तोखे एतिरी त अता कंदुसि एतिरी त तोखे अता कंदुसि तूं राज़ी थी वेंदे इन आयत खे ॾिसी यहूदी पिया चवनि त इहा आयत ऐं हिकिड़ी ॿी आयत जे बारे में बि रिवायत आहे जे असांखे तौरेत में मिले हा त उन ॾींहं ते ईद मल्हायूं हा त हेड़ी महिरबानी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन असां जेके आहियूं न असांखे पंहिंजे अमल जो आसरो कोन ई असांजो आसरो मदीने जे साईं में महबूब मदीने जे साईं में मुंहिंजा सुहिणा मां असल में जंहिं ॻाल्हि ते पई आयुसि उहा इहा आहे त क़ुरान शरीफ़ ते अमल करणो आहे जॾहिं अल्लाह जो कलाम पाक फरमाए थो त रब जे रहमत ते ऐं उन जे महिरबानियुनि ते ख़ुशी कयो ऐं हे पढ़ी बि ॾिठोसीं त वॾे में वॾी रहमत मदीने जा सुहिणा साईं ऐं वॾे में वॾी महिरबानी मदीने जा साईं त पोइ हाणे क़ुरान शरीफ़ जे इन हुकुम खे मञी ख़ुशी करणु इताअत फर्मा बरदारी आहे जेको न करे उहा बग़ावत आहे त पोइ मुंहिंजा सुहिणा इहे ख़ुशियूं जेके आहिनि उहे तूं ॾिसे थो पियो हे ख़ुशियूं अॼु बल्हाइजनि थियूं पियूं ज़रूरु ख़ुशियूं थींदियूं त ख़ुशियुनि वारा कम थींदा को ॾुख त कोन्हे जो ॾुख वारा कम थींदा ख़ुशियूं थींदियूं त मरहबा थींदी ख़ुशियूं थींदियूं त नातूं पढ़बियूं ख़ुशियूं थींदियूं त क़ुरान पढ़बा ख़ुशियूं थींदियूं त कपिड़ा भला पाइबा ख़ुशियूं थींदियूं त भलियूं मानियूं कबियूं हे ख़ुशी जो समा आहे हिनखे ईद सॾिबो आहे अल्लाह फरमायो ख़ुशी कीअं मल्हाईंदो या अय्युहल्लज़ीन आमनुज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा या अय्युहल्लज़ीन आमनुज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम ए मोमिनो ए मुसलमानो मुंहिंजे महबूब जा उम्मतियो अल्लाह जूं नेमत जेका तव्हांजे मथां आहे उन जो ज़िक्र घणो कयो उन जी ॻाल्हि घणी कयो व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस अल्लाह जे नेमत खे ॻायो गुण ॻायो त पोइ मुंहिंजा सुहिणा हे अहले सुन्नत वारा आहिनि जेके इहे गुण बि ॻाइनि था न रुगो ॻाइनि था पर ॻाए ॿियनि खे बि ॿुधाइनि था मिलाद शरीफ़ में छा थींदो आहे महबूब जे उन शान खे ॻायो वेंदो आहे ऐं ॿियनि खे बि ॿुधायो वेंदो आहे मुंहिंजा अदा हे अल्लाह जो थोरो ॻाइणो आहे रब जो अहसान ॻाइणो आहे अल्लाह ताला महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन मिलण खे तो असांजे उम्मती थियण खे हिन दुनिया में सरकार जी आमद खे अल्लाह पंहिंजो वॾो एहसान सॼो आहे लक़द मन्नल्लाह अलल मुमिनीन ए मोमिनो अल्लाह पाक
तव्हांजे मथां वॾो एहसान कयो आहे जो हे तव्हांखे महबूब अता कयो अथई। हाणे हिकिड़ी ख़बर हुजे, जेको बि थोरो ॻाईंदो अल्लाह उनखे वधाईंदो, जेको बि रब जो एहसान ॻाए शुक्र कंदो रब वधाईंदुसि। इन जा मिसाल अॼु तोखे ॿ ॿुधायां थो, वरी बि साॻी ॻाल्हि ते अचां त मुर्शिद कामिल बि रब जी महिरबानी। असां पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहे ॻाल्हियूं असांजे अखियुनि जूं ॾिठल आहिनि। मां जा सुहिणा अॻे बि ॻाल्हि ॿुधाई मां, वरी बि ॻाल्हि ॿुधायां थो। लाखो फ़क़ीर हो पाटर जो, उनजी चोरी थी वई, चोरी न पई लभे। हिकिड़ो माइट मशहूर वारे साईं जो फ़क़ीर हो, पुलिस खां बि न पई लभे, माण्हुनि खां बि न पई लभे, वोड़ ॾियण वारनि खां बि न पई लभे। जन ते शक हुसि, उहे बि कसम कयूं पिया वञनि, पुॼी बि न पियो सघे। दरगाह मशहूरी शरी वठी आयुसि, साईं मुंहिंजो माइट आहे, हिन जे लाइ दुआ फरमाए, हिन जी चोरी थी वई आहे, लभे। मशहूर वारे साईं हथ मुबारक खया, हीअं जो विया। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, कंहिं चयुसि त फलाणो फाल विझंदो आहे, हल त उन खां फाल विझरायूं, चोरी लभे। उन वटि विया, फाल वारे फाल विधी, चयईंसि त के ॿ नाला ॾे। हिन चयो हे ॿ नाला आहिनि, जन ते मूंखे शक आहे। हुन फाल विझी चयो इहे तुंहिंजा चोर आहिनि। वञी जो उन्हनि खे वरतई त चोरी निकिरी पई, चोरी निकिरी पई फाल ते। ऐं फाल क़ुर में मनो, दीन में मनो, फालू न विझाईंदा। अची साईं नालो थियो, वाह जो फाल थो विझे, नाला खई उहे ई चोर निकिता। अब जंहिंजी चोरी थिए हिन ॾे भॼंदा वञनि, हीअं जो उन्हनि खे नाला ॾसे त उहे चोर न निकिरनि, झेड़ो थी पए। हिकिड़ो झेड़ो थियो, ॿियो झेड़ो थियो, टियों थियो, चौथों थियो। पोइ वञी ख़ल्क तहरम कयो त न बाबा हिन खे ख़बर नथी पए। पोइ उन फ़क़ीर चयो अदा अच्छा वठी उहो वेंदो हुन जंहिंजे नाले ते निकिता। चई सड़े ना शुक्री न कर, इहो सॼो मशहूर नारे साईं जे दुआ जो असर थी। हे साईं फ़क़ीर वेठा आहिनि, मोहम्मद दाऊद फ़क़ीर, इन्हनि जे ॻोठ जो आहे, अञा ताईं आहे, अलाह हयाती बख़्शे ॾेसि। 17-18 सालनि जो उज़वा सुकी विया। सभिनी डॉक्टरनि कराची ताईं जवाबु ॾिनो, खट ते पियो हूंदो। सखी नाले में साईं बादशाह जी दावत थी, उन ॾे वठी आयनि। पाण हिकिड़ो तावीज़ ॾिनईसि त हे प्यारियो, तावीज़ पी ताईं फरमायूं घुमंदो। अब 3 ॾींहं ते खट तो लही, बांबड़ा पाए, अमड़ मानी बि पचाए वञी वठ। जेको डॉक्टरनि लाइ इलाज कयो, उज़वा सुकी विया। हाणे हीअं जो ठीकु थींदो वियो त हुनजो चाचो पियो चए त इहो मां दवा कराए ॾिनीमांसि या ॾिनीमांसि, तॾहिं असरु थियो आहे, ख़ुशि थियो आहे। सभिनी जो ख़्यालु ओॾां ई मोटियो त हे जेको आहे दवा ते ख़ुशि थियो आहे, ना शुक्री थी, वरी साॻो फहको करे किरी पियो, अॻे जहिड़ो बीमार। पोइ अखि खुली, वरी अची साईं नाले जे बादशाह खे चिंबड़िया, पाण वरी तावीज़ ॾिनऊं, बाबा हे दुआ ते ख़ुशि थियो आहे, सुहिणा त छा मालूम थियो, शुक्र कबो त वधंदे, ना शुक्री कंदे त वरी पोइ ॻिचीअ में ॻाल्हि पवंदी। अल्लाह ताला फरमायो वलइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, तूं मुंहिंजा शुक्र कर त मां तोखे वधाए ॾियां। हे त अहिड़ी नेमत आहे, हे त अहिड़ी भलाई आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे कहिड़ी त वॾे शान वारी आहे, केॾी वॾे कर्म वारी आहे। क़ुरान मिलियो आहे त बि हिन ख़ुशी सां मिलियो आहे, मस्जिद मिली आहे त बि हिन ख़ुशी सां मिली आहे, हर नेमत रब जी मिली आहे, सरकार जे सदके मिली आहे। क़ब्र जी भलाई मिली आहे त मदीने जे साईं जे हथ मुबारक ते मिली आहे। क़यामत जे ॾींहं जी शफ़ाअत मिली आहे त बि मदीने जे सुहिणे साईं जे हथ मुबारक ते मिलंदी। अहिड़ी नेमत कान्हे न। पोइ अहिड़ी नेमत ते जॾहिं शुक्राना करे, अॼु वेठो आहे, जन बि मीलाद हिन महिल ताईं मल्हाया आहिनि, जन बि मीलाद शरीफ़ जी ख़ुशी कई आहे, जन बि आमद जी ख़ुशी कई आहे, या उन में जेके आया आहिनि उन्हनि खां पुछ, ॿिए खां छो पुछे त इहा ख़ुशी तव्हां मदीने जे साईं जे आमद ते कई आहे या कंहिं ॿी ॻाल्हि ते कई आहे। हे जेका ख़ुशी आहे, हे त उहा ख़ुशी आहे जो हिन ख़ुशी जो शुक्रानो ख़ुदि मदीने जे साईं पाण करणु फरमायो। मीलाद
आमद महबूब जे ते ख़ुशी इहा त तुंहिंजे असांजे आका बि करण फरमाई आहे उम्मत खे तालीम ॾियण फरमाई आहे सूमर जो ॾींहुं हुजे तुंहिंजो असांजो आका रोज़ो रखे अबा तोखे हिकिड़ी ख़बर हुजे त मदीने जे सोणे साईं वटि जेका बि शइ हूंदी उन महिल विराए छॾींदा 8 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं चुल्ह ई कान ॿरंदी हुई जेको ईंदो विराए छॾींदा हुआ पोइ महबूब जूं ख़ुशियूं शुक्राने तौर हूंदियूं हुयूं इबादत तौर हूंदियूं हुयूं या नफ़िल पढ़ंदा हुआ या रोज़ो रखंदा हुआ सूमर थिए तुंहिंजो असांजो आका रोज़ो रखे सूमर थिए रोज़ो रखंदा हुआ त पंहिंजे असाबनि खे फरमाईंदा हुआ हे हिन शइ जो रोज़ो आहे रखो हिन जो हे सवाबु आहे सूमर जे रोज़े जो को हुकुम न फरमायूं पुछा कई हिकिड़े साईं सूमर ते रोज़ो था रखो पाण फरमायूं हाओ सूमर ते अल्लाह जूं 2 नेमतूं कहिड़ियूं सरकार फरमायो हिकु त वही मां ते नाज़िल थियो ऐं ॿियो त महजी विलादत आहे सूमर जे ॾींहुं महजी विलादत आहे ख़ुदा जो कसम आहे मदीने जे साईं जे विलादत ते ख़ुशी करण उहो अज़ीम अमल आहे शुक्र करण उहो अज़ीम अमल आहे जेको ख़ुदि मदीने जे साईं उम्मत खे सेखारियो आहे पाण करण फरमायो आहे जैसे मदीने जे साईं काथे मीलाद कयो आहे मीलाद में ख़ुशी त आहे मीलाद में शुक्र त आहे रब जो महबूब शुक्र करे कि न असां कयूं साईं शुक्र कनि साईं कनि नेमत असांखे मिले शुक्र साईं कनि मदीने जो साईं असांखे मिले त शुक्र असां कयूं न जन्नत असांखे वठी ॾिनई शुक्र असां कयूं न रब राज़ी असांखे करे ॾिनई शुक्र असां कयूं न अल्लाह जी मारिफत असांखे ॾिनई शुक्र असां कयूं न कुता ॿिला गिदड़ खाइण खां बची वई शुक्र असां कयूं न नांग ॾेॾर पलाऊं खाइण खां बची वियासीं शुक्र असां कयूं न अरे भेणुनि सां शादी करण खां बची वियासीं शुक्र असां कयूं न अमड़ियुनि जो अदब सिखियासीं शुक्र असां कयूं न नियाणियुनि खे पालण सिखियासीं शुक्र असां कयूं न इंसानियत खे उजागर कयूं शुक्र असां कयूं अखलाक सेखारियईं असां शुक्र कयूं कहिड़ी सुहिणी ॻाल्हि जेका आहे मदीने जे साईं उम्मत खे न सेखारी आहे शुक्र कयूं त असां कयूं पर कमाल जहिड़ी ॻाल्हि इहा आहे क़बर जी ख़बर कान रही क़बर जे अज़ाब को चलायो मदीने जे साईं असांखे चलायो शुक्र कयूं त असां कयूं शुक्र त असां कयूं शुक्रानो त असांखे करणो आहे न पर महबूबनि त कयो आशिक़नि खे तालीम त मिली न इन उसूल जे तहत जेको आहे सो महबूबनि कई सूमर जी चूंड त सूमर मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे पोइ इन उसूल जे तहत आशिक़नि कई रबीउल अव्वल शरीफ़ जी चूंड इस्लाम में हलंदा आहिनि उसूल जेको चई बाबा नओं कमु आहे असाबनि न कयो उनखे सभ खां पहिरीं जो मौलवी हुजे चवंदासीं त असाबनि पघार वरिती क़ुर पढ़ाइण जी वाइज़ करण जी दर्स ॾियण जी तजवीद पढ़ाइण जी कोन वरिती हूंदो तव्हां छो था वठो इहो बि त नओं कमु थी वियो असां बि सगोरा जहाज़ ते चढ़िया त मदीने शरीफ़ खां जहाज़ ते चढ़ी वञूं था पिया मके शरीफ़ उमरो करण हे चढ़नि था असां चढ़ूं था अब तूं इहो नओं कमु छा थो करे असां बि सगोरनि ड्रिप लॻाई बाबा ड्रिप लॻंदी आहे न डॉक्टर जो वेंदा आहियो जेको मरीज़ खे कुझु न थिए चङो त यकदमि थेली चाढ़ींदा अथसि हल बाबा त असांजे हिन तालिब खे हिकिड़े खे सूर पियो खणी वियासीं डॉक्टर ॾे उन महिल थेली चाढ़ीसि त सूर ई छॾे वियुसि इहे नवां इलाज थिया आहिनि न इहे इलाज आहिनि न शरीयत जे उसूल जे तहत दीन जे उसूल जे तहत इलाज आहे ॾिठोसीं त हे इलाज आहे त हुनखे क़बूल कयोसीं त पोइ हिन खे बि त क़बूल कर सॼे क़ुर खे जादू पढ़ त हे कमु सुठो ई सुठो आहे अल्लाह जे नाले ते ख़ैरात त हिन में अल्लाह जो शुक्रानो ॻाइण त हिन में रब जे नेमतुनि जो ज़िक्र त हिन में अल्लाह जे एहसान ते ख़ुशी करण त हिन में मदीने जे साईं जे मोहब्बत जी तालीम त हिन में महबूब जे सीरत जी तालीम त हिन में सूमर जे चूंड मदीने जो साईं करे अॼु 12 रबीउल अव्वल जी चूंड करे महबूब जे आमद जी ख़ुशी करे त उहा बि हिन में अबू लहब कई 12 रबीउल अव्वल ते ख़ुशी
मशहूर ॻाल्हि आहे, बानी आज़ाद कई आई, मरी वियो। हज़रत अब्बास साईं ख़्वाब में पिया ॾिसंदसि ऐं वरी जे हिन महिल ख़्वाब ॿुधाया आहिनि त अञा हैरानी थी गई। पाण फरमायूं त नबियनि जा ख़्वाब, वलियनि जा ख़्वाब, मोमिननि जा ख़्वाब नबूवत जी 40 पती थींदी आहे। अॼु बि 3 कम करे न सचा ख़्वाब नज़र ईंदा। 3 उसूल थी। पहिरियों रिज़्क़ हलाल खा, रिज़्क़ हलाल, शुबहे जो गिरह विवात में न, हलाल रिज़्क़ खाइण वॾी ॻाल्हि आहे। हलाल रिज़्क़ पहिरियों, ॿियो ख़ौफ़े ख़ुदा, अल्लाह जो ख़ौफ़। जेका विख खणे रब जे ख़ौफ़ सां खण त हीअं मां कयां थो, अल्लाह खे वणंदो न वणंदो, उनजे हुकुम मुताबिक़ आहे या न आहे। टियों आख़िरत ते यकीन, भले तूं वली न हुज, भले तूं ईअं न हुज, तूं रुगो 5 वक़्त नमाज़ पढ़, या रुगो कर, तुंहिंजा जेके ख़्वाब ईंदा सचा थींदा, तूं जेका दुआ घुरंदे सां क़बूल पवंदी। त पोइ उन्हनि मुड़ुसनि जा ख़्वाब छा हूंदा, जन लम्हो लम्हो रब खे ॾेई छॾियो आहे, सेकंड सेकंड अल्लाह खे ॾेई छॾियो आहे। हा, जॾहिं जन्नतुल बकी में पाणी वारा जहाज जॾहिं वेंदा हुआ पुराणनि वक़्तनि में, मशहूर वारे साईं हिकिड़े दफ़े फरमायो दरगाह शरीफ़ ते त राति मां ख़्वाब ॾिसां पियो त जन्नतुल बकी में हीअं चारा ठहिया पिया आहिनि वञण जा, तॾहिं न हूंदा हुआ। ऐं कब्रिस्तान में चारा ठाहिबा बि न आहिनि, क़बरनि ते लत अचे बि न, सख़्तु ॾोह आहे। हाणे इहा हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुई जेका मोमिननि खे सम्झ में ई न पई अचे। पाण फरमायूं मां ख़्वाब में ॾिठा आहिनि, 16 साल बि गुज़रियो, इहो जो विया साईं त सॼी दुनिया ॾिठो त उते रस्ता ठहिया पिया अंदरि, हाणे त अञा पका बि करे छॾिया। इहे हूंदा ई न मशहूर वारा साईं त ख़्वाब पिया ॾिसनि। ॿुधायूं मां ख़्वाब ॾिठो आहे। रूस न चढ़ियो हो हिन ते, अफ़गानिस्तान ते, ॻाल्हि ई न हुई। अञा ताईं मूंखे यादि आहे, हिकिड़े ॾींहुं 3 पहरी नमाज़ पढ़ी हावेली ते आया, अमड़ वॾी सां वेही फरमाइनिस पिया त हाफ़िज़ जी अमड़, मां ख़्वाब ॾिठो आहे, मूंखे उत्तर ॾों बाहि नज़र थी अचे, उत्तर ॾे बाहि नज़र थी अचे। अबा महीनो सवा मस गुज़रियो, इहो रूस चढ़ी आई अफ़गानिस्तान में, सवे मुस्लमान वीचारा शहीद थी विया, नेठि बम बाहि न। हे तुंहिंजा असांजा ख़्वाब न आहिनि बा, जो ॾिसूं राति जो त जीअं हिकिड़ो ॾिसे पियो त निंड में तॾहिं हूंदा घोड़ा, माना अॼु जी कार वॼाईंदो तुल, हाणे हराम कमाईंदो, उन्हनि सां भलायूं थींदियूं, पोइ तुल वॼाए मंगण हार की कंदो, पोइ निंड में ॾिसे पियो त इनाम में घोड़ो मिलियो आहे। हाणे उन टाइम जो घोड़ो, अॼु जी कार इहा जो इनाम में मिले त हाली त बाबा ॼण भॻु थी वञे न। पोइ चए घोड़ो कायूं थो अचां, त पोइ हिकिड़ो माण्हू मिलियुसि रस्ते में, त मंगणहार हे घोड़ो काॾो वांदो थी, चए फिलाणे रईस मूंखे इनाम में ॾिनो आहे। चए तूं घोड़े खे काॾो पालींदे, पेट पालण में आज़ुरता, हिन जो दाणो, हिन जो गाह विकिणंदे। चए हा दामा विकिणंदुसि, मूंखे ताक़त कान्हे घोड़े पालण जी। चए घणो वठंदे, चयईं त 500, उन टाइम जा 500। हुन चयो छितो थियो आहे, मिलियो थी मुफ़्त में 500, 100 ॾींदोमांइ। हले रे 100, हीअं जो कई त जाई बि निंड में वञी हथ लॻुसि, अखि खुली पई। हाणे अखि जो खुली पई त हीअं हेॾे होॾे हाणे सुञो माण्हू घोड़ो पंहिंजो ॾिसे त उहो बि कोन्हे, गिराक बि कोन्हे, त हाणे ईअं नथो सम्झे थियो ख़्वाब हो। पोइ अखियूं ॿुॾे चए पियो चङो भला 100 रुपयो ई ॾे। असांजा ख़्वाब आहिनि, हे दुनिया बि ख़्वाब थी। हाली घणा हिते मज़ा ॾिसे थो, पर अखि जंहिं महिल ॿुॾ पई न, पोइ ख़बर पवंदई त हाय घोड़ा जेकॾहिं मां हिते अलाह सां सौदो कयां हा। हज़रत अब्बास मुंहिंजे आका साईं जो चाचो, जेको मदीने जे सुहिणे साईं खे पियो अर्ज़ करे त साईं तूं नंढड़ो हैं, अंगण ते सुतो पए हैं, पोइ राति जो टाइम हो, हीअं जो मां मथे ॾिठो त चंड लुॾे थो। मूंखे भउ थियो, चंड कीअं थो लुॾे। हेठि जो ॾिसां त तूं हथ मुबारक हीअं पियो करे त हेॾे पियो वञे, हीअं पियो करे त हेॾे पियो। काथे चंड, सरकार काथे चंड खे बि हुकुम त पंहिंजे महबूब सां खेॾ।
मुझे महबूब सां रांदियूं कर, मुझे महबूब सां ॻाल्हियूं कर। पाण पिया फरमाइनि चाचा उन टाइम में चंड्रमा सां जेके ॻाल्हियूं कंदो उहे बि मूंखे अञा ताईं यादि भाग वारा आहियूं या न आहियूं? जे भाग वारा आहियूं त भाग वारा मदीने जे साईं जे करे थिया आहियूं न। पोइ जे मदीने जे सुहिणे साईं जे करे भाग वारा थिया आहियूं त इन महबूब जे निस्बत जो ॾींहुं अचे त चूंडी बि न पवे, ख़ुशी बि न करे मुस्लमान। ख़ुशी करण जो मौक़ो आहे त इहो आहे ख्वाब में हज़रत अब्बास अबू लहब खे पिया ॾिसनि काफ़र खे त तूं जो मरी वहीं त तोसां छा थियो? चई छा थियो? अंदरि बाहि जी ॿरे सड़ां थो, पर सूमर जो ॾींहुं ईंदो आहे त सूमर जे ॾींहुं अज़ाब हटियो वेंदो आहे, हटायो वेंदो आहे ऐं मूंखे आङुर मां खीर मिलंदो आहे। पोइ मां पुछो हे महिरबानी छो थी आहे? चई बानी जो आज़ाद कई 12 रबियुल अव्वल ते असांजे महबूब जी ख़ुशी में। हाणे हिन कई भाइटे जी ख़ुशी में, उहा बि क़बूल, त पोइ मोमिननि जी ख़ुशी केॾी क़बूल हो। इन करे जेको बि रबियुल अव्वल शरीफ़ में या पोइ मीलाद शरीफ़ मल्हाईंदो आहे त मुंहिंजा रब हे तुंहिंजे महबूब जी आमद में ख़ुशी थो कयां। इन ख़ुशी में अल्लाह जो शुक्र बि शामिल आहे, महबूब जे आमद जी ख़ुशी बि शामिल आहे। सदाईं उन्हनि जा बेड़ा पार आहे। एतिरे चवण खां पोइ दुआ करो अल्लाह ताला चवण ॿुधण क़बूल करे। त जेको मासां मोहबत करे त पोइ सच ॻाल्हाए, सच बि ॻाल्हाईंदा कयो, क़ुरान शरीफ़ बि पढ़ंदा कयो। उम्मती मदीने जे साईं जा आहियूं त जेको कुझु महबूब ॾेई वियो आहे उनजी हिफ़ाज़त बि त करणी आहे न। अहिड़ो ख़ैर ॾेई वियो आहे जो सॼी साईं जी उम्मत गॾु खणे त बि खुटाए न सघे, न त का बि मिल्कियत सभु गॾु खणनि त खुटे। मदीने जे साईं अहिड़ो ख़ैर ॾिनो आहे जो खुटे ई न। उहो ख़ैर कहिड़ो आहे? महबूब तोखे असांखे दुनिया न निमाज़ ॾेई आहे, मदीने जा साईं असांखे मस्जिद ॾेई आहे, मदीने जा साईं असांखे दीन शरीयत ॾेई आहे। हिकिड़ो असाब सगुरो हो बसरे जी बाज़ार में ऐलान कयईं त मदीने जे साईं जो सामान था विराइनि मस्जिद में वञो वठो। त माण्हुनि खे ख़बर हूंदी त सरकार पंहिंजी सभु शइ ॾेई छॾींदा। उन्हनि सम्झो त को माल थो विराइजे, को पैसा था विराइजनि। सभु डुकंदा विया, घड़ी खां पोइ मस्जिद में मोटी आया। पाण उन्हनि खे फरमायो नी असाब सगोरे तां भाउ वठी आयो। चई साईं माल त अंदरि विराइजे ई कोन पियो, तव्हां चओ अंदरि माल थो विराइजे। पाण फरमायो बाक़ी छा पियो थिए? चई साईं उते कुझु माण्हू आहे के नफ़िल पिया पढ़नि, के क़ुर पिया पढ़नि, के ज़िक्र पिया कनि। उन असाब सगोरे फरमाइनि त बा मदीने जे साईं जो इहो ई त माल आहे न, इहो खणो न। अल्लाह ताला तोखे असांखे तौफ़ीक़ ॾे त जंहिं महिल मरूं त रब करीम मदीने जे साईं जो उम्मती करे पोइ मारे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा। अॼो की सोनी महफ़िल खे क़बूल फरमाए, पंहिंजे बानड़नि जे, पंहिंजे महू करी सलासन जे उम्मत हिन सोनी जे विखुनि खे क़बूल फरमाए। मुंहिंजा मालिक जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं, गुनहगार ऐबदार आहियूं, पर सदके पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां असांजा गुनाह माफ़ कर, हिदायत नसीब कर, सुहिणा अखलाक कर, रोज़ी रिज़्क़ में बरकत कर, हयातुनि में बरकत कर, तंदुरुस्ती अता फरमाए, ईमान में बरकत अता फरमाए, मुर्शिद काबिल सां निस्बत अता फरमाए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची ग़ुलामी अता फरमाए। इहो छठ उम्मती हुजण जो शरफ़ दुनिया आख़िरत क़बर क़यामत में नसीब फरमाए। बे औलादनि खे औलाद मिले, बीमारनि खे शफ़ा मिले, कोरोना वबा दूर थिए। मुंहिंजे मुर्शिद काबिल जा फ़क़ीर जेके आहिनि सभिनी जूं दिलियूं पाण में हिकु थियनि, उहे असबाब दूर कर जन शैतान खे वारो ॾिनो आहे। मुंहिंजा मालिक साईं पंहिंजी मदद ॻुझी फरमाए। मुस्लमाननि जी बि जेका तकलीफ़ हुजे हिन सुहिणी जमायत जी उहा बि दूर फरमाए। सॼे ॻोठड़े ते पाड़े ते कलमे पढ़ण वारनि ते रहमतूं फरमाए। अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी खे जन्नत जा पीघा अता फरमाए। जेके बि कलमे पढ़ण वारा तोॾे आया आहिनि सभिनी जी बख़्शिश फरमाए। महबूब जे उम्मत जो शान बुलंद फरमाए। फिरासीसी सदर ऐं इन्हनि ज़ालिमनि जन बेअद बि कई आहे, इन्हनि जो अहिड़ो कारो बूथ कर त मोमिननि जूं दिलियूं ख़ुशि थियनि। या अल्लाह मदीने जे साईं जा मद असांजे मोह न चाढ़, उन्हनि जा बद गुफ़्तगा असांजे कननि ते न पवनि। असांजे दिलुनि खे पंहिंजे महबूब जी मोहबत सां सरफराज़ करणु फरमाए। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक